नाज़रीन, हैदराबाद जे मौला अली अलैहिस्सलाम जे क़दमगाह तां निकितल यौम आशूरा जो मरकज़ी मातमी जुलूस तिलक चाड़ीअ वटि पहुची वियो आहे, जिथे ज़ुहर जी निमाज़ अदा कई पई वञे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण जे लाइ असां सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर अब्दुलरसूल चांडियो। जी अब्दुलरसूल, छा तफ़सीलात आहिनि? जी हाँ, बिल्कुल। अॼु सुबह सॼी सिंध जी हैदराबाद मौला अली क़दमगाह वटां निकितल मरकज़ी मातमी जुलूस पंहिंजी गुज़रगान खां थींदो महफ़िल हुसैनी वटि पहुतो, जिते मोमिननि तरफ़ां ज़ंजीर ज़नी करे करबला जे शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश की। जंहिंखां पोइ जुलूस मुख़्तलिफ़ हंधनि तां गुज़रंदो हिन वक़्तु तिलक चाढ़ी ते पहुतो आहे, जिते ज़ोहरीन जी नमाज़ अदा कई पंहिंजे। जंहिंखां पोइ मजलिस अज़ा पिणु मुनक़िद थींदी। उनखां पोइ जेको जुलूस आहे दादन शाह करबला पहुचंदो, जिते उहो नहर थी वेंदो। जंहिंखां पोइ शाम जो मौला अली क़दमगाह वटि शाम ग़रीबा बर्पा थींदी। उनखां अलावा सिक्योरिटी जो जेकॾहिं इंतिज़ामनि जो जाइज़ो वठिजे त सिक्योरिटी जा इंतिज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। जॾहिं त हिन जुलूस में तक़रीबन 1500 खां वधीक पुलिस अहलकार मुक़ररु आहिनि, जेके ड्यूटियूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। उनखां अलावा 300 रेंजर्स जा पिणु अहलकार आहिनि, 30 शार्प शूटर आहिनि, जेके मुख़्तलिफ़ जेके वॾियूं इमारतूं आहिनि उन ते मुक़ररु थियल आहिनि। उहे ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त हिन जुलूस जे गुज़रगाहनि जे जेके चौंक तोड़े चौराहा आहिनि उन्हनि ते CCTV कैमरा नस्ब करे DSP सिटी जी जेका ऑफिस आहे हुन में मॉनिटरिंग रूम क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंखे मॉनिटर कयो पियो वञे। उनखां अलावा शहर में मजमूई तौर ते 15,000 पुलिस अहलकार मुक़ररु थियल आहिनि, जेके शहर जे ख़ारिजी तोड़े दाख़िली जेके रस्ता आहिनि उन ते स्निप चेकिंग वारो अमल जारी आहे। उहे स्निप चेकिंग करे रहिया आहिनि। मजमूई तौर ते 500 खां वधीक रेंजर्स जा अहलकार पिणु आहिनि, जेके हैदराबाद शहर में अॼु यौम आशूरा ते ड्यूटियूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। जी अब्दुलरसूल, अवां जी महिरबानी।